मलीर में चूंडुनि जे हवाले सां यूनियन काउंसिल कैटल कॉलोनी में रोड 7 कमर्शियल ते मुस्लिम लीग नून उहिदेदारनि ऐं कारकुननि जो गॾियल इजलास थियो, जंहिंमें NA 230 जो नामज़द उम्मीदवार हाजी मुज़फ़र हुसैन शुजरा ऐं PS 86 जो नामज़द उम्मीदवार मोहम्मद याकूब कास्केरी शिरकत कई ऐं मुस्लिम लीग नून ज़िले मलीर नायब सदर इफ्तिखार कुरैशी, PS 86 जो नामज़द उम्मीदवार हाजी हफीज़ अब्बासी, मुर्तज़ा गोपांग, नईम खान, मुख्तियार अहमद, शहजाद सलीम, सलीम रफ़ीक समेत ॿियनि कारकुननि शिरकत कई। पर मौक़े ते मुज़फ़र हुसैन शुजरा ऐं मोहम्मद याकूब कास्केली ख़िताब कंदे चयो त PS 86 जे उहिदेदारनि ऐं कारकुननि पंहिंजे यूटन खे इलेक्शन ऑफिस तब्दील कनि ऐं घर घर वञी मियां नवाज़ शरीफ़ जो पैगाम पहुचाइनि। 8 फरवरी ते शींहं ते ठपो हणी मुल्क मां गुरबत जो ख़ात्मे लाइ असां सां साथ ॾियनि। पाकिस्तान मज़बूत करण लाइ नवाज़ शरीफ़ जो साथ ॾियनि। मलीर ज़िलो बर्बाद थी चुको आहे, जिते तालीमी इदारा खंडर बणिजी चुका आहिनि। अस्पतालुनि में मरीज़ दरपदर आहिनि। ज़मीनूं हथरादू नीलाम कयूं वेयूं आहिनि। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।